नाज़रीन आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं बहिराण प्रेस क्लब ते ही खोसा बिरादरी जा सिकंदर खोसो ऐं मोहम्मद मूसा खोसो जेके ॻोठ साहब ॾिनो खोसो जा आहिनि हिननि हिते एहतिजाज कयो आहे त 20-25 साल अॻु फ़तेह मोहम्मद खोसो ऐं ॿी कहिड़ी धुर हुई हाजी फ़तेह मोहम्मद खोसो ऐं हाजी खोसो जी धुर में खूनरे जी तकरार हुयो ऐं अली गौहर खोसे ऐं फ़तेह मोहम्मद खोसे वारनि जी धुर ॾांहुं सां हिननि जो वालिद साहिबु हुयो साहिबु ॾिनो खोसो जेको उन्हनि जे जहिड़े में मारिजी वियो हुयो ऐं उनखां पोइ मेड़ मिंथ काफ़िला हिननि वटि आया ऐं सरदार असां खोसनि जो मुकीम ख़ान खोसो उन वटि फ़ैसिलो थियो ऐं फ़ैसिले में हिननि जे वालिद साहिब जो जेको हुयो 8 जरेब ऐं उन अॻिली धुर ते ॾंडु पियो ऐं 5 साल ताईं उहा जेका धुर हुई उहा हिननि खे ज़मींदारी ॾींदी हुई ऐं हू हारपो कंदा हुया। उनखां बैदि में वरी हुननि जो को झेड़ो थियो, झेड़े खां पोइ वरी हू फ़रार थी विया ऐं फ़रार थियण खां पोइ 3 साल वरी जॾहिं हू वापसि आया आहिनि त हिननि जी ज़मीन ते हुननि कब्ज़ो कयो आहे। असां हिननि खां पुछंदासीं त असुल में मामिलो छा आहे ऐं कब्ज़ो करण वारा उहे केरु आहिनि। वधीक हिते असां वटि मौजूदु आहे सिकंदर खोसो, वधीक तफ़सील असांखे सिकंदर खोसो ॿुधाईंदो। जी सिकंदर, छा मामिलो आहे असुल में? सर मामिलो इहो आहे त असांजो वाल साहब फ़तेह खोसे सां मारिजी वियो, साहिब ॾिनो खोसो मारिजी वियो। उन खां पोइ मेड़मेंट ठाहियो असां बाबे जो दोस्त बि माना इन्हनि जे करे मारिजी वियो नंगर ॾहर। हाणे पोइ उन खां पोइ झेड़ो हलंदो रहियो, मेड़मेंट आयो, शमन ख़ान खोसो आयो, ॿिया खोसा बिरादरी सभु चङा मुड़ुस आया। क़ुर पाक सां गॾु असां मेड़मेंट खे मान ॾेई इज़त ॾेई फ़ैसिलो सरदार मोहम्मद मुकीम ख़ान खोसे कयो। उन खां पोइ असांजे वाल साहिब जी 8 जरेब ज़मीन चटी रखी वई, असां क़बूल कई ऐं असांखे मिली ज़मीन 2-3 साल सां आबादी कईसीं। ज़मीनदारी असांखे मिलंदी रही। हिननि जो पाण में शौक़त जो ऐं अलीगढ़ खोसे जो तकरार थी वियो, हीअ फ़िरार थी विया ऐं फ़िरार थियण खां पोइ हाणे मोटी आयो गुलाम शबीर खोसो, अलीगढ़ खोसे जो पुटु, हथियारबंद विहारे ज़मीन ते कब्ज़ा करे ॿियनि जे ते असांजी ज़मीन ते बि कब्ज़ो करे वियो। असां मेड़ में कब्ज़ा कयोसीं, बाबा असांखे ज़मीन ॾे, असांखे खून चटी मिलिया, असांजो वाल साहिबु तव्हांजे करे वफ़ाद करे वियो, मारिजी विया। ईअं न कयो, असांजे बाबे साईं जो दोस्त बि मारिजी विया, उन जी चटी बि कुझु तव्हां ॾिनी, कुझु राहे छॾियो त उहो बि तव्हां खाई वियो। ऐं हीअ जेको आहे ज़मीनदारी बि तव्हां खणो था, ज़मीन ते बि कब्ज़ो करे विया आहियो, असां फिराट कयो अथव, असांखे ज़मीन ॾियो। हाणे हू चवनि था न असां तव्हांखे ज़मीन ॾींदासीं, न तव्हांखे ज़मीनदारी ॾींदासीं ऐं असांखे 3 साल थी विया आहिनि मेड़मेंट कयूं था, असांजी का बि ॻाल्हि ॿुधनि कोन था। असांजो सरदार मोहम्मद मुकीम ख़ान खोसे जे पुटु सरदार अब्दुर्रज़ाक ख़ान खोसो ऐं सरदार इम्तियाज़ ख़ान खोसो ऐं मेहर तालुके जा चङा मोज़द नेकमत साहिबु, शमन ख़ान खोसे जो पुटु रहिस निसार ख़ान खोसो ऐं मोहतरम जेके बि खोसा बिरादरी खे अपील कयूं था असांजो आवाज़ु उथारनि, असांखे ज़मीन वठी ॾियनि ऐं नुक़सान खां बचाइनि। असांजो इहो अर्ज़ु आहे, महिरबानी तव्हांजी थींदी असां सभिनी भाइरनि जी। असां इन जे लाइ तव्हांखे सभिनी खे ऐं चऊं था त महिरबानी करे SSP दादू, DSP मेड़ सभिनी खे असां पुरज़ोर अपील कयूं था, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां नाजाइज़ी आहे, असां पुरमन माण्हू रहिस साहिब ख़ान जा पुट आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। हिते नाज़रीन मौजूदु आहे मोहम्मद मूसा खोसो, हीअ बि असांजे सिकंदर खोसे जो भाउ आहे। असां वधीक हिन खां बि पुछंदासीं त मुख़्तसर हीअ बि हिन मसइले ते कुझु ॻाल्हाए। ऐं जीअं त अॼु खां 20-25 साल अॻु में असांजो झेड़ो थियो, असां खंडा हूंदासीं पाण में, ठीकु आहे। पोइ हिन सरदार मुकीम ख़ान फ़ैसिलो कयो, असांखे 8 जरेब खूनी चटी मिली आहे। असां 5 साल ज़मीन खंडा आयासीं। उन खां बाद में रस शौक़त वारनि जो हाकिम खोसे साहिबु ॾिस झेड़ो थियो पाण में, जंहिंमें रस शौक़त खे मारे हलिया विया। उन खां पोइ ज़ात झेड़ा थी विया पाण में। 20 सालनि बाद हे मोटी आया त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हाणे जेको आहे त असांखे हर को ॾियनि था, न असां ज़मीन था ॾियूं, असां चऊं था बाबा असांखे ज़मीन ॾियो, असांजो वाल साहिबु तव्हांजे करे मरिजी वियो आहे। असांजो वाल साहिबु तव्हां पंहिंजो घरों वठी आहे, घरों वठी करे वञी हुनखे जेको आहे त माना मराए छॾियो। नगरदार जेको हुयो थोरे मिस्किन माण्हू ॾेढ लख चटी, पुराणी ॻाल्हि आहे, 20-25 साल जी ॻाल्हि आहे, रखी वई माना ॾिनो, घटि या वधि न ॾिनो, ठीकु आहे। असांखे जेको आहे खून चटी में माना 8 जरेब ॾिनो। उन में असांखे कोर्ट सां सही वक़्तु असांखे लिखी ॾिनोसीं, अचे करे ॾिनोसीं। इन इतमाद सां त हीअ जेका सुठा माण्हू असांजो वाल साहिब जो दोस्त आहिनि, उहो दोस्त जे हिसाब सां जेको असांखे लिखत न कराई आहे। हाणे असां चऊं था असांखे बनी लिखी ॾियो, लिखत कोन था ॾियनि। उन खां अलावा चऊं था असांखे बनी जेको आहे त माना लिखत नथा ॾियो, भला असांखे आबादी ॾियो। मसइलो न आहे, तव्हां भला ॿाहिरि वॾा थियो, जवान थियो, पाण में जेका 2-3 दोस्त पाण में असांखे लिखत करे ॾियो, असांजी बनी आबादी नथा असांखे ॾिनो।
असां जेके वस कयासीं हाणे असांजो आला मर्दराणी खां एसपी दादू साहिबु सऊद मक्सी साहिब खां पुरंदो अपील आहे त जेके वॾा वॾा औज़ार कयो वेठा आहिनि मशीन जेके क्लाशनकोप जा औज़ार पाण अखि सां ॾिसी आया आहियूं रखियो वेठा आहिनि उते असांखे चवनि था जे तव्हां वेझो अची वियो तव्हांखे असां मारेदासीं 3 चकर असां मेड़ खणी वियासीं 15-20 मोटरसाइकिल ते विया आहियूं वैसे मेयर खान खोसो उन ते विया आहियूं उते बि जेके आहिनि अलीदर वारा ऐं हली नवाज़ खोसो वारा असां उन्हनि सां मिलियासीं उन्हनि बि इहा ॻाल्हि की ॿनी तव्हांजी आहे बिल्कुलु आहे पर असांजो भाइटो असांजे चवण में न आहे बाबा तव्हांजे चवण में न आहे त पोइ तव्हां हथु कढो भला असां उनखे पाण चऊं था उन ते बि असांखे ॿनी मोटाए ॾे त बि चवंदा न असां उहो न कयो तव्हां ख़बर कयो हाणे असांजो जेको आहे सरदार बिनचान खान खोसी साहिबु सची अब्दुल्ला खान खोसी साहिबु उहो असांखे पुरंदो अपील आहे त भरा महिरबानी करे तव्हां असांजो मोचारो माण्हू असांजो सरदार हुयो तव्हां जेको आहे वॾो असांजो सरदार मोहम्मद बिन खान खोसो फ़ैसिलो करे उनजे फ़ैसिले अमल करे असांखे ज़मीन मोटाए ॾियो ऐं उन खां अलावा असां निकमुल साहिब खे असां अर्ज़ु रखियोसीं उन बि शबीर सां ॻाल्हायो आहे उन जी इहा ॻाल्हि खे तव्हां ज़मीन मां मोटाए ॾींदुसि बसि निसार खान खे बि चयो आहे जेके असांजे शमीर खान खे बि असां चयो आहे हिकिड़े सां मोदी खे चयो आहे सभु हलण लाइ तयारु आहिनि लेकिन अॻियां घुर जेके आहिनि नथा मञनि उहे चवंदा असांजे के अचे बि न उहो घणो बि कोन था निकिरनि यकीन कयो हाणे विच में थ्रेशर हले पोइ असां वियासीं 15-16 माण्हू उते वियासीं हिननि खे मिथ कईसीं बाबा तव्हां थ्रेशर ॿाहिरि कढो त बि न कढियो आहे पोइ ॾाढो मुड़ुसु ॾेखारे उहो पंहिंजो ज़मीन खणनि था असां सभिनी भाइरनि खे एस पी साहिब खे अपील था कयूं भराए महिरबानी असां इंसाफ़ कयो उन ॻुआर खे गिरफ़्तार करे कानून जी कटड़ी मारियो नाज़रीन हीअ असां वटि हिते मौजूदु हुया सिकंदर खोसो ऐं मोहम्मद मूसा खोसो हिननि जो पुराणो मसइलो हुयो खूनरेज़ी जो ऐं उन में हिननि जो वालिद साहिबु क़तलु थी वियो हुयो ऐं सरदार मुक़ीम खान खोसो अहिड़ो फ़ैसिलो कयो हुयो ऐं हाणे 8 जरे बि जेका हिननि जी मिलियल हुई हिननि खे ज़मीन उन्हनि ते वरी अली गौहर खोसे जे पुटनि ग़ुलाम शबीर खोसो ऐं ॿियनि अची कब्ज़ो कयो आहे ऐं हिननि उन्हनि ॾे मेड़मिथ बि काफ़िला वठी विया आहिनि मगर हू कब्ज़ो नथा छॾनि हिननि अपील कई आहे खोसा बिरादरी खां सकी अब्दुल रज़ाक खोसे खां निक मोहम्मद खोसो निसार खोसो या हितां जा जेका ॿिया मोज़िज़ आहिनि SSP मीर रोयल खोसो उन्हनि खे अपील कई आहे त वधीक खूनरेज़ी खां असांखे बचायो वञे ऐं अली गौहर खोसे जे पुटनि खे तंबीह करे ऐं उन्हनि खां असांजी ज़मीन वापसि वठाई वञे उन खां अलावा हिननि SSP दादू DSP मेयर खे बि अपील कई आहे त महिरबानी करे असांजी ज़मीन जेका जंहिं ते उहे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि उहो कब्ज़ो छॾाए असांखे वापसि ॾेई ऐं इलाइक़े में खूनरेज़ी खां इलाइक़े खे बचायो वञे।